करूं था त उन्हनि ग़रीब मिसकिननि जे जेके दुख में तकलीफ़ुनि में आहिनि उन्हनि जी मदद लाइ तव्हां असांजो साथ ॾींदव ऐं असांजो कमु इहो आहे त हक़ ऐं सच ॾेखारणु ऐं जेके नासिर खान साहब ऐं असांजो बिन कासिम ऐं गुलशन अज़ीज़ खां आयल दोस्त भगवान साहब के इन जो मुबारकबाद पेश थो कयां ऐं उन खां पोइ जेका जंहिं साईं हीअ जाग ऐं ख़िदमतूं ॾिनियूं उन्हनि खे जस थो ॾियां। कराची के ज़िले ओलहा में ओलहा प्रेस क्लब की इफ्तिताही तकरीब कदीमी इलाके दे मोखी में थी गुजरी, जैमें सियासी समाजी अगवान ऐं साफ़िन पारां रिबन कटे इफ्तिताह किया वियो। उम्मीद था करूं त कराची के बहराड़िन में साफ़ती ज़िम्मेवारी अदा कंदे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आलाइवन ताईं पहुचाईंदा। देर आमद दुरुस्त आमद, हिन इलाके में प्रेस क्लब जो क़याम सुठो सावण आहे। मुक़र्रिरीन जो ख़िताब। तफ़सील मूजिब ज़िले ओलहा में कराची के पसमंदा बहराड़ी वाले इलाके दे मोखी में वेस्ट प्रेस क्लब जो बुनियाद रखी रिबन कटी ऑफिस जो इफ्तिताह किया वियो। इन मौके ते प्रेस क्लब की कामयाबी की दुआ पिण कई वई। इफ्तिताही तकरीब में वडे अंग में सियासी समाजी अगवान साफ़िन तोड़े इलाके के मोज़िज़ीन तहरीक इंसाफ के अगवान बशीर अहमद सोडड़, गडा प्रेस क्लब के सदर राजा इदरीस खान, SUP के कराची डिवीज़न के सदर मुनीर अहमद नाइच, ज़िले ओलहा के सदर डॉक्टर अली नवाज़ गबोल, रोज़नामा अलफ़ अखबार के चीफ एडिटर नासिर खान, लेखक अदीब शायर जमशेद ज़ोरानी, गडा प्रेस क्लब के चेयरमैन मीर अली गौर बलोच, अवामी प्रेस क्लब के जामी मेमण, असगर अली लाशारी, इम्कान मीडिया ग्रुप के अली बबर, मेहरान TV के रिपोर्टर रब नवाज़ मस्तोई, PP अगवान UC के वाइस चेयरमैन मुला बख्श चंड, ज़ाकिर हुसैन कांदड़ो ॻाल्हाईंदे चयो त कराची के बहराड़िन ऐं पसमंदा इलाके वेस्ट ज़िले में प्रेस क्लब के अशद ज़रूरत हुई, छो त हिन इलाके में सिर्फ़ मकामी साफ़ी ई बेहतर नमूने से साफ़ती ज़िम्मेदारी अदा करे सघन था। ओलहा प्रेस क्लब के क़याम से इलाके के अवाम जा मसला बेहतर नमूने से हल थी सकंदा। इन इलाके के अवाम जी लाए ओलहा प्रेस क्लब एक बेहतरीन मोर्चो साबित थींदो ऐं इलाके के अवाम के देराना ख्वाबन के तकमील के अज साफ़ी बिरादरी पूरो करे ॾेखारियो। असां इन्हनि खे मुबारकबाद पेश करूं था। इन मौके ते प्रेस क्लब के चेयरमैन असगर अली पाताणी, सदर फारूक भंगवार, नायब सदर डॉक्टर अब्दुल हलीम मेमण चयो त असां शिदत सां महसूस कयो त असां कराची के बहराड़ी वाले इलाकन में वेस्ट प्रेस क्लब जो बुनियाद रखी एक मजबूत मोर्चो ठाहियो। इन जे प्लेटफॉर्म तां मज़लूम अवाम के हक़न लाइ कलमी पूरो करे पंहिंजी मारूड़न के आला ऐवानन ताईं आवाज़ पहुँचाईंदासीं, जंहिंजी अज असां बाक़ायदगी से शुरुआत कई है। उम्मीद है असां पंहिंजे मज़लूम अवाम जो आवाज़ बढ़ण की खिदमत कंदासीं। उन्होंने चयो त असां हर वक्त पंहिंजे मज़लूम अवाम के हक़न जी ॻाल्हि कई है ऐं कंदा रहंदासीं। आख़िर में ओलहा प्रेस क्लब के आयल मेहमानन के बाग़ी सागर पवार, नज़ीर हुसैन वदो, एडवोकेट सदाकत अली गोरड़, सरफराज शाहानी, अब्दुल वहाब, इमदाद ऐं ॿिन सिंध की सुखड़ी अजरक जा तोहफ़ा पिण पेश कया। तो अज अस ओलहा प्रेस क्लब मौजूद आसीं, जिते अज ओलहा प्रेस क्लब जो बाक़ायदगी से बुनियाद विधो वो, जिते वही तादाद में सियासी समाजी अगवान ऐं जेके आहिनि साफ़ी अदीब लेखकन अची करे हिते शिरकत कई। उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कई हुई, ॻाल्हि ॿोल ॿुधी हुई। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच TV कराची। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.